नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु क़ौमी अवामी तहरीक कंदकोट तरफ़ां लाइब्रेरी चौक ते SHO इलियास ओडो ऐं गुल महर हटायो कारकुन ऐं शहरियुनि जूं मोटरसाइकिलूं मोटरायो। एहतजाजी सिलसिले में बुख हड़ताल जी अॻुवाणी मरकज़ी नायब सदर असला बेलकानी ज़िले सदर सजाद बिरोई फिदा हुसैन ऐं ॿियनि कई। एहतजाजी बुख हड़ताली कैंप ते साफ़िन अॻुवाण ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त कारकुन मोहम्मद खान बुलकानी, अयाज़ कंबरानी, कामरान मीरानी जूं मोटरसाइकिलूं ॿिन्ही थाणनि A सेक्शन B सेक्शन मां चोरी थियल आहिनि। B सेक्शन पुलिस तरफ़ां मोहम्मद खान खां 30,000 भुंग एवज़ मोटरसाइकिल वापसि कराइण जी आछ मुतासिर इनकार कई है। अॻुवाण वधीक चयो त SHO इलियास ओडो ऐं SHO गुल महर हटायो ईमानदार ऑफिसर मुक़रर करे शहर में पैदा थियल अमन अमान जी सूरत हाल खे कंट्रोल कयो ऐं कारकुननि जूं मोटरसाइकिलूं वापसि करायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।